जुमे जी नमाज पढ़ण जी तौफीक अता फरमाई। नमाज जुमे जी तौफीक ॾियण सां गॾु जंहिं मुंहिंजे करीम पंहिंजे दरबार जी तव्हां असांखे हाज़िरी नसीब फरमाए। इंशाअल्लाह ताला जंहिं मुंहिंजे मेहरबान रब हेॾियूं महिरबानियूं फरमायूं इंशाअल्लाह ताला वो मुजरब पंहिंजे महबूब जे सदके तव्हां असांजे हाज़िरीअ खे क़बूलियत जो दर्जो बि अता फरमाईंदो। चओ इंशाअल्लाह ताला। गुज़िरियल जुमे ते तकरीबन जमायत साॻी आहे सवाइ कुझु दोस्तनि जी। उम्मीद आहे त दोस्तनि खे यादि हूंदो त गुज़िरियल जुमे ते जेको ज़िक्र खुतबे में कयोसीं ऐं तव्हांखे अर्ज़ कयो वियो त तव्हां यादि कजो छो त आजिज़ रोज़ कॾहिं किथे आहे त इनखे सिलसिले खे हलाईंदासीं। तव्हां मां कोई दोस्त अहिड़ो आहे जेको सिर्फ़ु एतिरो ॿुधाए त गुज़िरियल जुमे ते असां उनवान खे केस ताईं पहुचायो हुयो? आहे को दोस्त तव्हां मां जेको ॿुधाए? 8 ॾींहं दुनिया जे कमनि में मसरूफ़ थी वियासीं, ख़बर कान्हे। ठीकु दोस्तों, तव्हांखे पहिरीं ॿुधाए चुका आहियां त असां जेके अहले सुन्नत ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ग़ुलाम आहियूं। असां आले रसूल जो शान फ़क़त 8 ॾींहंनि जे ॻाइण ते महदूद न आहियूं। ख़ुदा खां त सवाल कंदा मौला सॼी ज़िंदगी ॾे त तुंहिंजे महबूब जे बचन जो शान ॻायो। तव्हांखे यादि ॾियारियां त गुज़िरियल जुमे ते अल्लाह जे क़ुरान मां तव्हांखे ॿुधायो हुयो त अल्लाह ताला ज़मीन जो वारिस कंहिंखे बनायो आहे। यादि अचेव? यादि अचेव? भुलिजी वियो? गुज़िरियल जुमे ते तव्हांखे खुतबे में ॿुधायो वियो त अल्लाह ताला हिन ज़मीन जो मालिक त काइनात जे ज़रे ज़रे जो कहिड़ा अल्लाह खालिक व मालिक कुल शै। अल्लाह हर शै जो ख़ालिक़ भी आहे, मालिक भी आहे। उन मालिक जी मर्ज़ी आहे जेका शै जे हवाले करे छॾे उन खां पुछण वारो भी कोई न आहे। उही शै ताईं महदूद न आहे। उन अल्लाह पंहिंजे क़ुरान करीम में ईअं बि फरमायो आहे अल्लाह यजतबी इलैहि मन यशाअ व यहदी इलैहि मन युनीब। मुझे बेनियाज़ रब फरमाए तो मुंहिंजी मर्ज़ी आहे। अल्लाह फरमाए तो मां अल्लाह जी मर्ज़ी आहे कंहिंखे ॼम ते ॼाम करे छॾियो मुंहिंजी मर्ज़ी आहे। अल्लाह यजतबी इलैहि मन यशाअ मुंहिंजी मर्ज़ी आहे। अमल जे पेट मां निकिरण सां कंहिंखे मक़ाम अता करे छॾिया मुंहिंजी मर्ज़ी आहे। व यहदी इलैहि मन युनीब कंहिंखे हिदायत वारो करे मेहनतूं कराए इबादतूं कराए कंहिंखे मंज़िल अता कया। अल्लाह फरमाए थो सभु कंहिंजी मर्ज़ी आहे? मुंहिंजी मर्ज़ी आहे। ख़ालिक मां आहियां, मालिक मां आहियां। रुॻी ज़मीन जो न, रुॻी आसमान जो न, रुॻी जन्नत जो न, तव्हांजे ज़िंदगीअ जो बि ख़ालिक ऐं मालिक मां अल्लाह आहे। रुॻी ज़िंदगी जो न वतुइज़्ज़ु मन तशा वतुज़िल्लु मन तशा मुंहिंजी मर्ज़ी आहे। जेके इज़त बख़्शां मुंहिंजी मर्ज़ी आहे। रब थो फरमाए जेके ज़लील रुसवा कयां रुॻी इज़त ज़िल्लत न क़ुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा। अल्लाह चए थो बादशाही मुंहिंजी मर्ज़ी आहे। कंहिं बादशाह खे पेरू बनायां मुंहिंजी मर्ज़ी आहे। कंहिं पेरू खे बादशाह बनायां रब फरमाए थो मुंहिंजी मर्ज़ी आहे। ज़रा सोचो जॾहिं सभु कुझु अल्लाह ताला जी मर्ज़ी आहे त पोइ असांजो दिमाग़ ख़राब छा ते थियो आहे जो वेठा मनसूबा ठाहींदा आहियूं त हीअं कंदुसि पोइ हीअं कंदुसि पोइ हीअं कंदुसि पोइ हीअं कंदुसि। अज़ीज़ दोस्तो
अल्लाह ताला इंसान के बाअख्तियार जरूर बनाएगा, लेकिन महदूद। अल्लाह ताला इंसान के बस मामलात में बाअख्तियार बनाएगा। हर मामले में इंसान बाअख्तियार ना है। हर मामले जो अख्तियार मुझे अल्लाह बता। अल्लाह ताला बटन को तमाशा के बीहर ला दी हुआ, लेकिन इन बिल तकुन में अल्लाह ताला तमाशा के अख्तियार दिनवा हिकड़ी तक मथे करे, हिकड़ी हेठ करे भी सरो था। खुदा अख्तियार दिनवा भला तमामा को कई तक मथे करे भी दिखारे नबी सको छोड़ो तो भी सके। अल्लाह ताला उनके अख्तियार को देना उनमें इतनी हिम्मत ही को देखा जो कई तक जमीन को मथे करे कई भी सके। अल्लाह जी मर्जी है बाअख्तियार मुझे रब जी मर्जी है जेके जेतरा अख्तियार अता फरमाए जो मुझे अल्लाह जी मर्जी है। तब गुज़िरल जुमे थे आयत कुरान करीम तिलावत करे तवा के बुधायो तो वलक़द कतबना फिस ज़बूर आयत बुधाए से बता तीसरी वजह मिन बाद ज़िक्र अन्नल अर्द यरफुहा इबादियस सालिहून। अल्लाह ताला फरमायो तसा ज़बूर में पाने नसीहत का हो क्लियर करे छडियो हो, बयान करे छडियो हो त इन ज़मीन जो वारिस असा पांचे नेक सालिहन बारन के बनाईदासु। सुभान अल्लाह। ज़मीन जो वारिस बनाईदासु नेक सालिह बारन के। अजो अचो त अल्लाह जे जन्नत जी गाल था कयो। जन्नत कंहिंजी आहे जो मुझे खुदा जी। जन्नत कंहिंजी आहे, कायनात कंहिंजी आहे मुझे अल्लाह जी। जॾहिं कायनात मुझे अल्लाह जी आहे, नबी मुझे अल्लाह जा, लेकिन मर्जी उन अल्लाह जी आहे। आदम के पंहिंजे कायनात मां जेको हिस्सो दे उम्मतीअ जे हैसियत में रब जी मर्जी आहे। ईसा अगर ईसा के जेको हिस्सो दे खुदा जी मर्जी आहे। चोरी मदीने जे ताजदार के रूह ज़मीन जेला नबी बनाए मोकिले छॾे कंहिंजी मर्जी आहे? अल्लाह जी मर्जी आहे। हिकिड़े ई टाइम ते 20 नबी मोकिले अल्लाह जी मर्जी आहे। कौन दे नबी मोकिले अल्लाह जी मर्जी आहे। हिकिड़े ई टाइम ते तमाम अंबिया जे दरवाज़न खे बंद करे हिकिड़े महबूब खे बाअख्तियार में ऐलान करे त ही मुझो महबूब आखिरी नबी आहे। रुकी अजिन पर क़यामत ताईं मुझो महबूब ख़ातमुन नबिय्यीन वल मुरसलीन। इन का बाद कहीं गुंजाइश काने कायनात जे ज़र्रे ज़र्रे जो नबी आहे जेकरे खुदा बनाए छॾे त जो कंहिंजो अख्तियार मुझे अख्तियार सब मुझे रब जो आहे। असां बि थोड़ा थधा थी पंहिंजे अकुल खे हलाइण जे बजाए अल्लाह जी क़ुरान करीम खे सम्झूं। पंहिंजे मनमानी करण जे बजाए खुदा जे क़ुरान खे ॾिसी करे पंहिंजो अक़ीदो दुरुस्त कयूं त इंशाअल्लाह ताला असां जे लाइ दुनिया ऐं आख़िरत जी भलाई थींदी। अल्लाह ताला ने सूरह नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के अल्लाह केतरा अख्तियार दिना हिकड़ी झलक सिर्फ अर्ज कया। हिकड़ी झलक हकीकी अख्तियार अल्लाह केतरा महबूब के दिना खुदा जाने, खुदा जो महबूब जाने। पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजे असहाबिन मां सहाबा के नाला वठी करे फरमाए ए अबू बकर तू जन्नती है, ए उमर तू जन्नती है, उस्मान तू जन्नती है, अली तू जन्नती है। अशर मुबशर यानी 10 सहाबी रसूल जन के मुझे मुस्तफा बिशारत दी जन्नत जी खुशखबरी बुधाई। 10 सहाबी रसूल वो तो मुझे आका करीम अलैहिस्सलाम दुनिया के मुख्तलिफ मवाक़िअ ते मुख्तलिफ अंदाज़न में खुशखबरी बुधायो। एक नौजवान दरबार मुस्तफा में अची रहियो आ, टाइम जंग जो आ, घोड़े ते सवार उन नौजवान घोड़े ता लथो नाहे, लो घोड़े ता लहे भी नथो,
घोड़े ते वेही करे सोने महबूब रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे खिदमत में अर्ज तो करे, आए अल्लाह जा नबी, आए अल्लाह जा नबी, जे कदे आऊं तुझे मथा ईमान आया, जे कदे आऊं तुझे मथा ईमान आया त जवाब में तव्हां मूंखे इन सौदे जो मुआवज़ो छा ॾींदो? अल्लाह जे नबी मुर्ग ते फरमायो, जे कदे तू मां मुस्तफा के अल्लाह जो सच्चो नबी समझी करे कलमो पढ़ी ईमान आणी दे तो मां मुस्तफा भी तोखे जन्नत जी खुशखबरी ॾेई छॾींदुसि। सुभान अल्लाह। रुकी गए हिकिड़े सहाबी जी ॻाल्हि नाहे, टाइम मुख़्तसिरा, जेकॾहिं लिस्ट ठाहींदासीं त घणी थी वेंदी। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा खे जन्नत जी टिकेटुनि जा ऐलान कया। अॻे जुमे ते ॿुधायमि, लेकिन जॾहिं हसन ऐं हुसैन जो वारो आयो, हसन ऐं हुसैन जो वारो आयो, कहीं मालिक की महबूब मुस्तफा जी बयान कया। अल्लाह ताला जा बांधड़ो चई सघो था त सहाबा के हुजूर जन्नत जी बिशारत ॾिनी, इन करे ॾिनी जो अल्लाह कुरान में फरमायो आहे, इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नत। अल्लाह ताला खरीद करे छॾियो ईमान वारनि जूं जानियूं, ईमान वारनि जा माल जन्नत जे एवज़। कोई शक नाहे त मुंहिंजे मुस्तफा जे सहाबा पंहिंजूं जानियूं बि अल्लाह जे हवाले कयूं, पंहिंजूं मिल्कियतूं बि अल्लाह जे हवाले कयूं। लेकिन ॻाल्हि हिते ख़तम न थी थिए, एतिरो त चई सघी थो, पर जेकॾहिं जॾहिं इमाम हसन ऐं हुसैन जी ॻाल्हि ईंदी आहे, इमाम हसन हुसैन खे जन्नत जी सरदारी उन टाइम ते मिली आहे जंहिं टाइम ते इमाम हसन आकिल बालिग़ नाहे, इमाम हुसैन आकिल बालिग़ नाहे। इमाम हुसैन जे इमाम हसन जे मथां अञा नमाज़ फर्ज़ ई कान थी आहे, अञा जिहाद फर्ज़ ई कोन थियो आहे, अञा रोज़ो फर्ज़ ई कोन थियो आहे। यानी अञा फर्ज़ियत जेका आकिल बालिग़ थियण खां बाद में ईंदी आहे, अञा उहा नौबत ई कान आई आहे त मुंहिंजे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ऐलान फरमायो त सय्यदा शबाब अहलल जन्नह अल हसन वल हुसैन। मां मुस्तफा ऐलान थो कयां त मुंहिंजो हसन ऐं हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि। सुभान अल्लाह। कंहिं ऐलान कयो, ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज़ीज़ा ने मन मां अर्ज़ करे चुकुस त नमाज़ फर्ज़ कान थी आहे, न त चई छॾियो त कसरत इबादत जे करे, छो त अञा आकिल बालिग़ नाहिनि, रोज़ा फर्ज़ न थिया आहिनि, न त मौलाना साहब चई छॾे कसरत सां रोज़ा रखिया। इमाम हसन ऐं हुसैन कुझु बि चई सघनि पिया, लेकिन अञा फर्ज़ियत वारी नौबत ई कान आई आहे। अल्लाह जे महबूब जन्नत जी टिकेट रुकी न जन्नत जी सरदारी हवाले करे कायनात खे ॿुधायो, ओ कायनात वारो, ओ कायनात वारो, जन्नत जो ख़ालिक जो अल्लाह आहे, मगर जन्नत जी मालिकी रब मां मुस्तफा जे हवाले करे छॾी आहे। जेको मालिक आहे उनजो अख्तियार आहे, जेको मालिक आहे उनजो अख्तियार आहे। नंढे खे मिल्कियत ॾे उनजी मर्ज़ी आहे, वॾे खे मिल्कियत ॾे ॻाल्हाए उनजी मर्ज़ी आहे, छो त मालिक आहे। अचो अल्लाह जे क़ुरान करीम जी आयत जे मथां गौर कयो। इन करे मां इबादत ते हसन हुसैन जी ॻाल्हि कई त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इन्हीं के खोले ॿुधाईंदुमि। अल्लाह ताला फरमायो तिलकल जन्नतुल लती उरिस्तुहा
ऐं उन्हीं बाग यानी जन्नत जे बाग जी उनिस्तमूगा उन्हनि खे वारिस बनायो वियो आहे छाजे करे बिमा कुंतुम तअमलून उन्हनि जे अमलनि जे करे उन्हनि जे इबादतुनि जे करे उन्हनि जे रियाज़तुनि जे करे उन्हनि जे जतन जे करे तकलीफ़ुनि जे करे चई सघूं था त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरियूं तकलीफ़ूं ॾिठियूं जो 3 साल ताईं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे गाजी अबू तालिब में महसूर कयो वियो हुयो रसद जा तमामु ज़रिया बंदि कया विया खाधे पीते जे शइ खे बंदि कयो वियो ओ क़ल्बे वारा मुस्लमान तोखे एतिरी बि ख़बर कान्हे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन जा सहाबी वरन जा पन खाई गुज़र कंदा हुया वरन जा पन खाई मुंहिंजो आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ऐं उन जा सहाबी मां तव्हां खां थो पुछां अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अगर अल्लाह जे दरबार में दुआ घुरे त छा उन गादी अबू तालिब जे अंदर खुदा जन्नत मां सब कुछ न पियो मोकिले सघे जवाब ॾियो गलैला जो जवाब दो दलील बुधो जदे जंगे खंदक लगिया तुझे मुस्तफा करीम जा सहाबी खंदक खोखर में मसरूफ हन जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु ताला अन्हु घर वारी खैर गाल तो करे अजुमा इसी आयो हां तो मुझे महबूब मुस्तफा जा गुलाम खाते पीते खाण खा सवा पत्थर में जबल में खोटे खंड खोटे रहा हन घर में केतिरो माला तमा महबूब जी दावत कया ज़ाल थी चवे 10 माण्हुनि या 14 माण्हुनि जो माला या 15 माण्हुनि जी गुंजाइश महबूब खे दावत ॾई आहे पटे महबूब सां गॾु अचनि जेॾी महिल जाबिर बिन अब्दुल्लाह हुज़ूर जे दरबार में अची करे आस्ते आस्ते अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 14 माण्हुनि जो कन में ज़िक्र थो करे त महबूब मुंहिंजी दावत क़बूल करे जाबिर दावत ॾई बस कई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमाम सहाबा ने निहारे ऐलान फरमायो त सुभाणे तव्हां सभिनी जी मुझे जाबिर दावत कई आहे 1500 सहाबी हराम गला बड़ा सहाबी 1500 सहाबा सोने हबीब ऐलान कयो जाबिर बुधो गरीबी हाला हैरत में मोती आयो घर में पांजे घरवारी के हकीकत हो बुधाए तो दसियो कच्चो धन का पधन मान जी गुंजाइश मु भी दावत एतरी पेश किया घरवारी चरती परेशान छोई चरती मु त एतरी दावत दी महबूब तमाम 1500 सहाबा के दावत दई छरिया घरवारी मुर्गी थी चवे सहाबी त सहाबिया और जो घरवारी को मकाम वाली हुजूर जे सहाबी जाबिर बिन अब्दुल्लाह के पाजी घरवारी थी चवे मुखे एतरो बुधा त तो महबूब के अर्ज छा कयो चवे थी मु महबूब के अर्ज कयो त महबूब 14 का 15 माण्हू जी दावत घरवारी चवे थी तो फिक्र करण जी जरूरत काने का तो जेतरी दावत दिनिया ओतो इंतजाम तुझी जिम्मेवारी आ बाकी जेका महबूब दावत दिनिया उन जो इंतजाम खुदा ऐं मुस्तफा जी जिम्मेवारी आ कोई दुनिया जी तारीफ महबूब जे हुकूमत तमाम सहाबा आया मां तफसील में पंहिंजे मौजू ते मोटंदुसि मुख़्तसर अर्ज़ में कयो हुजूर जा सहाबी आया दस्तरखान ते पानी केतिरी लगी सिर्फ उन 15 माण्हुनि जी जेतिरी हुन वटि ताक़त हुई मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलाम फरमायो मुंहिंजे महबूब फरमायो त खोलींदा वञो खाईंदा वञो लेकिन ये जेके हड्डियूं आहिनि ये ज़ाया न कजो ये दस्तरखान ते रखंदा वञो हड्डियूं काॾे कजो दस्तरखान ते रखंदा वञो जेॾी महिल सहाबा 1500 सहाबा
जाबिर बिन अब्दुल्लाह जी दावत खाई ठो कया वहां मुझे करीम आता तमाम मर्तबे फिक्र जाले ग्रेवी हुजे देवबंदी हुजे अहले तशय्युद हुजे या को बियो हुजे तमाम मर्तबे फिक्र जालिम मुत्तफिकुन अलैहि अदाल पे इत्तेफाका तो मुझे महबूब करीम अलैहि सलातो व सलाम सहाबा जे मानी खड़ खाबद निगाह खास फरमाए वे जेके हड्डियों हुयूं उहे गदजी वयो उहो पत्थर कुठल जिंदगी भी रहो सुभान अल्लाह जेको कुछ सुने जाबिर मुझे महबूब के दरबार में रखे बजाए पेश कयो वहां सब सलामत पई मुझे आका फरमाए जाबिर तुके मुबारका तुझी दावत भी रब कबूल कया ए तुझी अमानत भी रब तोखे वापस करे छदिया यो जो कमाल जो मदीने जे ताजदार जो कमाल ओ महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घाटी अबू तालिब जे अंदर वणन जा पत्थर खाई रहियो आ छाजे करे जो पांजे यार जे रज़ा जे खातिर सुने नबी जी जिंदगी याद रखी छद मुसलमान सुने नबी जी जिंदगी में जेकी कुछ थी दुआ वो हकीकत में तो असा जे ला सबक हुंदो आ ताक उम्मत के खबर पवे त जिंदगी में हे मरहला भी ईंदान हे मुश्किलातूं भी ईंदियूं हे दुख भी ईंदान जे करे अल्लाह जो महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल्लाह ताला जे रज़ा में राज़िया एक सोने उम्मती के घुर्जे त मुझे रब जे रज़ा में राज़ी रहे मामूटी जा पंहिंजे मौज़ू ते जेका ॻाल्हि मां रहजी न वञे अॼु मूंखे जन्नत जी वारसी ॿुधाइणी आहे त मां अर्ज़ु पे कयो अल्लाह फरमायो बेशक मां अल्लाह व तिलकल जन्नतुल लती उरिस्तुमुहा बिमा कुंतुम तअमलून आई हिन जन्नत जी वारसी असां उन्हनि खे ॾिनी आहे उन्हनि जे अमलन जे इज़्ज़त फरमाई आहे इमाम हसन ऐं हुसैन अञा अमल बि कोन कया जन्नत जी वारसी मुंहिंजो मुस्तफा ॾेई रहियो आहे मां वरी क़ुरान करीम जी आयत खे कोन कया ख़बर आहे तव्हांखे त सजर सजो फ़कीर हर दलील अल्लाह जे क़ुरान मां ॾियण जो पाबंद हूंदो आहे अर्ज़ कयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मता तू मुझे दिल में ख्याल अचे त जन्नत जो ऐलान वारसी जो त सुभाने मुस्तफा कयो आ सरदारी जो ऐलान सुभाने मुस्तफा कयो आ त मां तोखे रब जे क़ुरान जी आयत पढ़ी ॿुधाया वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा अल्लाह जो सोनो नबी जुबान तद खोली दुआ जो जॾहिं रब ज़ुल जलाल जो हुकुम थींदो आहे अञा ॿियनि लफ़्ज़नि में जेकॾहिं चवां त ईअं चइबो त ख़ुदा जे कलाम जेको आहे उहा मुंहिंजे मुस्तफा जी ज़ुबान जेको ख़ुदा जो कलाम आहे उहो मुंहिंजे मुस्तफा जी ज़ुबान आहे वक़्तु महदूद आहे न त तोखे खोले ॿुधायां त क़ुरान ऐं मुस्तफा अल्लाह अल्लाह तकड़ में इन आयतुनि खे कॾहिं कॾहिं मिंट वधी वञनि त माफ़ कजो जन्नत जी वारसी अॻे दफ़े ॿुधी वठिजो क़ुरान जूं आयतूं ॾिसंदा हलो अल्लाह ताला क़ुरान लाइ छा फरमायो उही ज़हन हाज़िर कयो एतिरी पंहिंजे दिमाग़ में ताक़त रखो जो हिन फ़क़ीर जूं ॻाल्हियूं ॿुधो ऐं सम्झो अल्लाह फरमायो वनज़लना अलैकल किताब तिबयानन लिकुल्लि शै महबूब असां जेको तोते किताब नाज़िल कयो आहे उन में हर शइ जो ज़िक्र चाहे उन में तिबयान बयान आहे उन में फर्क अल्लाह जे तो वनज़लना अलैकल किताब तिबयान लिकुल्लि शै जेको असां क़ुरान नाज़िल कयो आहे
उनमें हर हिक शइ जो बयान सवाल ओ मुझा करीम रब ओ मुझा करीम रब जेको क़ुरान करीम तो नाज़िल कयो उनमें हर हिक शइ जो बयान हुजण बि शइ जो इल्म हुजण बि बयान त हर शइ जो क़ुरान में भला हर शइ जो इल्म कहीं वटा सुभान अल्लाह बालम शइ बयान त हर हिक शइ जो क़ुरान में इन हद ते जो अल्लाह फरमायो वला रक़बिन वला याबिसिन इल्ला फी किताबिन मुबीन सजो दी क़ुरान ॿुधंदे क़ुरान का सवाइ ते ॿोली कान हलंदी फ़क़ीरन जे महफ़िल में इहो ई बसो हूंदो आहे अल्लाह जे ज़ात फरमायो इन क़ुरान में सुकीअ जो भी ज़िक्र आहे इन क़ुरान में साईअ जो भी ज़िक्र आहे यानी का दुनिया जी सुकल टुकड़ो भी उन जो ईअं न आहे त क़ुरान में ज़िक्र न हुजे जेका साई ज़रिया उन जो ज़िक्र भी क़ुरान में आहे मां तोखां थो पुछां जंहिं क़ुरान में हर शइ जो बयान आहे उन हर शइ जो इल्म कहीं वटा रब का सवाल कयोसी अल्लाह फरमायो मुझे कुरान का पूछो आया सी अल्लाह जे कुरान जवाब दियो व अल्लमक मा लम तकुन तअलम व कान फضलुल्लाहि अलैका असीमा अल्लाह जे ज़ात बरकत फरमायो व अल्लमक ओ मुझा महबूब तोखे इल्म दिनोसी कुरान में जान छा दिनोसी कुरान में बयान कुरान में हर एक शइ जो बयान महबूब मुस्तफा के व अल्लमक हबीब तोखे इल्म दिनोसी छा जो माल तको तअलम ओ मुझा महबूब जही शइ जो इल्म तू न ॼाणंदो हुए तुझे रब्बुल आलमीन उन हर शइ जो इल्म तो मुस्तफा खे अता करे छॾियो आहे में हर शइ जो बयान हर शइ जो इल्म काथे अचो तरे मुस्तफा खे मौजूद आहे लेकिन क़ुरान इते ॻाल्हि पूरी कान कई क़ुरान वधी करे चयो वकान फضलुल्लाहि अलैका असीमा महबूब इहो त इल्म पर तुझो अल्लाह का अञा घणो तुझे मथां मेहरबान अल्लाह ताला कुरान में फरमायो तुबियान लिकुल्लि शै इन किताब में हर शइ जो ॻाल्हायो पढ़ींदड़ वारो हर शइ जो बयान हर शइ जो बयान अचो न कुरान में अॻिते हलूं कुरान जो 4 निशानियूं रब ॿुधायो कहिड़ियूं निशानियूं लागी की आयत वनज़लना अलैकल किताब तिबयानन लिकुल्लि शै व हुदन व रहमतन व बुश्रा लिल मुस्लिमीन अज तो के कुरान में मुस्तफा सामने रखी तो बुधाया तो के खबर त कोई कुरान चाहे मुस्तफा सुभान अल्लाह मुसलमानो समझण ॾाढो ॾुखियो आहे किताब पढ़ण सवला आहिनि समझण जे लाइ इश्क ऐं मोहब्बत जी ज़रूरत हूंदी आहे अल्लाह ताला जा बांदो क़ुरान अल्लाह फरमायो हर शइ जो बयान क़ुरान में आहे हुदन हिदायत क़ुरान में ॻाल्हि हिदायत कुरान में मौला कुरान में हिदायत तुझे महबूब मुस्तफा में चाहे अल्लाह फरमायो इन्नका लतहदी इला सिरातिन मुस्तकीम जी बयान कुरान में इल्म करे मुस्तफा ते ये रब तुझे हिदायत कुरान में हिदायत जो रस्तो रब तुझे महबूब मुस्तफा को के बनायो सुभान अल्लाह यो नंबर कुरान करीम जी अल्लाह ताला कई हुदन व रहमत अल्लाह फरमायो त कुरान रहमत कहजेला लिल मुस्लिमीन कुरान रहमत कहजेला जो जद इस्लाम कबूल कयो कुरान में हर शइ जो बयान वो कुरान रहमत कहजेला जद इस्लाम कबूल कयो
भला मौला महबूब मुस्तफा चाहे रब जे तो वो भी रहमता मौला वो के जिलाए अल्लाह फरमाया मुझे कुरान जो गिरद कर कमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन रब चवे तो कुरान रहमत जरूर आए पर फकत मुसलमान जेला जद इस्लाम कबूल रब चवे तो मुझे महबूब रहमत आए न जहान वारन ला तो न जहान वारन ला टियों नंबर कुरान करीम जी अल्लाह ताला जे साथ वा बरकत बुधायो हुदन व रहमतन व बुशरा अल्लाह ताला फरमाए मुझे कुरान खुशखबरी दींदड़ा चाहे गला गला कुरान चाहे खुशखबरी दींदड़ा देखो कारण के बुधाई दड़ा तूने क्यों कने फअम्मा मन सक़लत मवासीनुहु फहुवा फी ईशतिर रादिया जेकर तुझा सुन अमल घणा होगा प्रभु के सुकून वाली जिंदगी अता फरमाइंदो कुरान खुशखबरी दींदड़ा मौला बना तुझो मुस्तफा चाहे और मुसलमानों कुरान पढ़ो और मुसलमानों कुरान पढ़ो क्योंकि कुरान करीम के बेड़े मथे करे रखी न छलियो क्योंकि कुरान के खुशबू हणी रखी न छलियो कुरान पढ़ो का खबर पे तो कुरान पैगाम खणी केड़ो आयो अल्लाह जे ज़ात फरमायो या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा खुशखबरी दी दरा रब के चले मुझो मुस्तफा खुशखबरी दी दरा त शाहिदी दी दरा खुशखबरी दी दरा त शाहिदी दी दरा पंचमिंद प्यारो आयत कुरान जो पढ़ो मुझो मुस्तफा के शाहिदी दी दरा अल्लाह जे कुरान का पूछो मुझे रब्बुल आलमीन फरमायो व यौम नबअसु फी कुल्ली उम्मतिन बिशहीद जॾहिं क़यामत जो दिहाड़ो थींदो हर नबी पंहिंजे उम्मत जे मथां शाहिद हूंदो हर नबी पंहिंजे उम्मत जे मथां हर नबी पंहिंजे उम्मत जे मथां शाहिद हूंदो जवाब ॾियो शाहिद केरु हूंदो आहे क़ुरान खोलियो त सही मुल्ल जे चकर में जे ईमान विञायो न क़ुरान खोलियो शाहिद केरु हूंदो आहे जेको जो ॾिसंदो आहे जवाब ॾियो क़ुरान थो चवे आदम पंहिंजे उम्मत जो शाहिद इब्राहिम खलीलुल्लाह पंहिंजे उम्मत जो शाहिद मूसा कलीमुल्लाह पंहिंजे उम्मत जो शाहिद ईसा रूहुल्लाह पंहिंजे उम्मत जो शाहिद इस्माइल ज़बीहुल्लाह पंहिंजे उम्मत जो शाहिद नूह नजीउल्लाह पंहिंजे उम्मत जो शाहिद ओ मुंहिंजा मौला हर नबी पंहिंजे उम्मत जो शाहिद हूंदो भला जेके नबीअनि जो सरदार बनाए उहो छा कंदो अल्लाह ताला जे ज़ात व बरकात जा माना कुरान त पढ़ो वजिना बिका अलाह शहीदा हर नबी पंहिंजे उम्मत जो शाहिद हूंदो रब तो चवे ऐं मुंहिंजो मुस्तफा वरी सभिनी नबियनि जे मथां शाहिद हूंदो छा तो सम्झो सोने नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के आदम पंहिंजे उम्मत खे बि ॾिसंदो मुंहिंजो मुस्तफा आदम खे बि ॾिसंदो इब्राहिम खलीलुल्लाह पंहिंजे उम्मत खे ॾिसंदो मुंहिंजो मुस्तफा इब्राहिम खलील ॾिसो जेको ॾिसंदो सो शाहिद हूंदो वक्त महबूब थियो टाइम ओवर थियो ॻाल्हि मुंहिंजी अधूरी रही छा कयां दिलि ॾाढो चवंदी आहे और वक्त महबूब हूंदो आहे जुगे जो ॾिहाड़ो आहे अजीज दोस्तों मानो का पानी जगह ते अज जी आयत रुपी याद कंदा कयो जो तो मां रोज अज हिते हां सुभाणे वरी खबर नाहे सिंध जे कहिड़ी कुंड में वरी अलाए किथे 8 ॾींहं गुज़री था वञनि मौज़ू ऐं आयत याद कंदा कयो अज जी तव्हांखे आयत करीमा ॿुधायो वतिलकल जन्नतुल लती उरिस्तुहा बिमा कुंतुम तअमलून ऐं असां जन्नत जी वारसी जन खे ॾिनी आहे उन्हनि जे अमलनि जे एवज़ ॾिनी अमलन जे बिमा कुंतुम तअमलून जेकी कुछ कंदा आहिनि उन्हनि जे
जे एवज मां अल्लाह के जन्नत जी वारसी ॾिनी आहे। सॼे प्रोग्राम जो निचोड़ छा ॾिठो ऐं ख़ुदा जा बाना जेकॾहिं इज्जत ऐं सुकून चाहियूं था त अल्लाह जी रज़ा हासिल कयो। अल्लाह जी रज़ा हासिल करण जे लाइ रज़ाए मुस्तफ़ा हासिल कयो। रज़ाए मुस्तफ़ा हासिल करण जे लाइ असहाबे रसूल सां अक़ीदत अदब रखो। असहाबे रसूल सां अक़ीदत अदब रखण सां गॾु आले रसूल सां मोहब्बत कयो। आले रसूल सां प्यार कयो। आले रसूल सां प्यार करण जे लाइ औलिया अल्लाह जेके सालिहीन बानान मुझे करीम रब जा उन्हनि जी कुर्बत अख्तियार कयो। उन्हनि जी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मईयत अख्तियार कयो। उन्हनि जी मशीयत अख्तियार कयो। उन्हनि जे करीब थियो। उन्हनि जे वेझो थियो। छो त शेख सदी रहमतुल्लाह अलैहि जो जवान केर जो शेख गलगला शेख सदी रहमतुल्लाह अलैहि एतो अल्लाह जो सालिह मानो दुनिया ते थी गुज़रियो आहे। एतो खुदा जो सालिह मानो थी गुज़रियो आहे। अल्लाह केतिरा सवे साल गुज़री विया आहिनि। उन जे ज़माने खां बाद वक़्त जे आलिमनि इत्तिफ़ाक़ राय सां फ़ैसिलो कयो त सदी जा किताब भला हाणे पुराना थी विया आहिनि। छो न फारसी जा नवां किताब पढ़ाइजनि। अल्लाह अल्लाह उन आलिमनि मां उन जे अॻवाननि खे मुंहिंजे मुस्तफ़ा दीदार करे फरमायो जेसिताईं मां मुस्तफ़ा जी उम्मत क़ाइम आहे मुझे आशिक़नि जी तस्लीमात क़यामत ताईं क़ाइम रहंदी। तो शेख सदी रहमतुल्लाह तआला अलैहि फरमायो यक ज़माना सुहबते बा औलिया बेतरज 100 साल ताअत बेरिया इतनी खड़ी अल्लाह जे सालिह बाने सां सुहबत में वेहण 100 साल जे बेरिया इबादत खां अफज़ल आहे। सुभान अल्लाह। आए को दुनिया में मौलवी लगाए फतवा सादी शिराजी ते नथो लगाए सके। त दोस्तों सॼो मामलो निस्बत जो आहे। याद रखी छॾियो मस्जिद मां निकरण खां पोइ अगर सुठनि माण्हुनि सां तव्हांजो अस्सलाम वालेकुम दुआ हूंदी त तव्हांजो किरदार सुठो रहंदो। अगर तव्हांजी मस्जिद में आयो हितां निकरण खां बाद अगर तव्हांजी दोस्ती सोबत गलतनि माण्हुनि सां रहंदी तव्हांजो किरदार अॼुकल्ह जा नौजवान बर्बाद थी रहिया आहिनि। पकिजी ज़ुल्म त ॾिसो खुदा जी कुदरत ॾिसो। अल्लाह ताला अबे ऐं अम्मा खे जन्नत बनायो आहे। हुज़ूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अबे अम्मा ने रोज़ सुबह जो उथी निहारियो हाल अहवाल भी न पुछो तबीयत भी न पुछो उनकी खिदमत भी न कयो क्योंकि उन्होंने निहारे ऐं तव्हां ख़ुशि थी खिलो त वो जो अल्लाह मलाइकनि खे हुकुम कंदो आहे त दफ़्तर नेकिरे जा लिखंदा वञो। जो त अबे ऐं अम्मा जे निहारण इबादत आहे। ये अॼु जो बदनसीब नौजवान रात जो सुम्हे त आखिरी टाइम ते निभागी मोबाइल में ॾिसी पोइ सुम्हे जीअं अखि खुलेसि या टीवी जो बटण ऑन कंदो या घणी अखियूं ॿटी थो पहिरीं खणी मोबाइल ॾिसंदो त कंहिंजो मैसेज त कोन आयो आहे कंहिंजी कॉल त कान आई आहे। और मुसलमान और नौजवान यादि रखी छॾ इहा तुंहिंजी थ्योरी इहा तुंहिंजी सोच हिकिड़े ॾींहुं तोखे अहिड़े करे उन खत में विछड़ाए छॾींदी जिथां निकिरणु तुंहिंजो ॾाढो मुश्किल थी वेंदो। यादि रखी छॾ तुंहिंजी जन्नत तुंहिंजे घर में आहे। तुंहिंजे अल्लाह जी रज़ा तुंहिंजे घर में आहे। जन्नत तोखे सॾे रही आहे। जीजन अम्मा इंतज़ार करे रही आहे त मुंहिंजो बच्चो अञा कोन आयो मुंहिंजो बच्चो कोन आयो। अम्मा मानी रखी वेठी आहे। ओ बेहया नौजवान हया कर अम्मा इंतज़ार थी पियो करे। अम्मा कहिड़ी जंहिंजे निहारण इबादत जंहिंजे कदमनि खे चुमण जन्नत अब्बो इंतज़ार करे रहियो आहे। दरड़े में अखियूं हण त केॾी महिल तो मुंहिंजो बचिड़ो अचे ऐं तूं नौजवान गलियुनि में वेही करे दुकान ते वेही करे होटलुनि ते वेही करे पगजी खेॾी रहियो हुई हिक ॿिए सां वेही करे कचहरियूं करे गिला करे जहन्नम ख़रीद करे रहियो हुई। ए नौजवान तोखां वधीक कम वक़्त ॿियो केरु थो थी सघे। घर में जन्नत सॾे रही आहे तूं जहन्नम खे सॾे रहियो। नौजवान खे खुदा जे वास्ते बाहूं तो बधा उन जे वालिदैन खे बाहूं तो बधा पंहिंजे औलाद ते कड़ी नज़र रखो। मोबाइल हलाइण को कोन्हे मोबाइल ते खेलण को कोन्हे लेकिन जहिड़े नमूने सां असांजो नौजवान उन साज़िश जो शिकार थी रहियो आहे। जिन साज़िश कोरोना आई सभु कुझु बंदि मस्जिद खे बि ताला मोबाइल बंदि थी जवाब ॾियो मुस्लमानो अखियूं खोलियो ए गूगल जा अकाउंट बंदि थिया जवाब ॾियो नेट सस्ती करे छॾनि जिते 5 GB मिलंदी 10 GB मिलण शुरू थी वई।
अंदर दुनिया का कारोबार बर्बाद किया। लेकिन मां तव्हां खां पुछां थो हे जेको गूगल जो मालिक आहे बिल गेट्स अॼु दुनिया जी तारीख़ ॿुधाए थी पई। दुनिया जो मर्द दुनिया जी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेका मईशत ॿुधाए थी पई त दुनिया तबाह थियण ते पासे ते पहुची वई। उन बिल गेट्स जी अलाए केतिरा 100 गुना दौलत वधी वई। ओ ख़ुदा जा बाना तव्हां सोचो मस्जिद के ताला हणायो, काबतुल्लाह के ताला हणायो, मस्जिद नबवी के ताला हणायो, लेकिन इन जालिम जे मथां तालुक हो खुदा अल्लाह जो हक़ तो नौजवानो पंहिंजी ज़िंदगी बचायो। तव्हां तहक़ीक़ कयो कंहिं न्यूरो सर्जन सां मिलो। हे जेको तव्हां ॿुधायो के तव्हांजी मोबाइल जेका इस्तेमाल था कयो इन जे नेट जो तालुक काथे आहे? इन जे नेट जो तालुक न पतो आहे, न को सुई लॻल आहे, कुझु कोन्हे को लॻल। आख़िर इहो मवासिलाती निज़ाम इहो कनेक्शन किथों थी रहियो आहे? इहो कनेक्शन यादि रखी छॾियो जेके मोटरसाइकिल में हीअं कढो करे था हलनि। जदीद तहक़ीक़ आई आहे उन जे कंध जी हॾी टेड़ी थियणी आहे। जेके राति ॾींहुं कंधनि में विझो करे ॿुधूं था पिया चंद महीननि जे अंदरि उन जो जेको न्यूरो जो सिस्टम आहे, हिन जो जेको दिमाग़ी सिस्टम आहे इहो मखलूस थी वेंदो, इहो ताक़त छॾे वेंदो। असां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जो पहिरियों असर कहिड़ो थींदो? हुन जी विचूं टकूं साह छॾी ॾियो, हुन जी नज़र कमज़ोर थींदी वेंदी ऐं हुन जी ज़ुबान जी ताक़त ख़तम थी वेंदी। ख़ुदा खे मुंहिंजो नौजवान हो पंहिंजे पाण खे बर्बादी खां बचायो ऐं हुन जे वालिदैन खे मुंहिंजी अपील आहे अगरि तव्हांजो औलाद तव्हांखे प्यारो आहे, अगरि तव्हां पंहिंजे औलाद सां वाकई प्यार कयो था त हुन जी ज़िंदगी बचायो। वक़्तु ॾाढो ॾुखियो आहे, इन्हनि खां खसियो उहे ॿुधायो अल्लाह ताला जी शायद घणो जज़्बाती थी वियुसि। अगर में दुख थो थिए ॾिसंदो आहे ईंदे नौजवाननि खे कोई अहसास कोन्हे। पीउ चुप कयो वेठो आहे। अब तुझे पुट हो तरस किसी छा कया दाबो साबो दियोस खसियो सो मोबाइल पीउ बेचारो मजबूर। अल्लाह अकबर मां तव्हां खां थो पुछां ओ मुसलमानो अॼु जो नौजवान जदीद तालीम याफ़्ता दौलत घणी थी पुट खे पीउ बा बेचारा कमज़ोर थी विया। ॻाल्हाइण खां पहिरीं दुनियनि था ॻाल्हायूं त सही अलाए पुट कावड़ को अलाए नाराज़ थींदो। इल्मु पुट वटि वधियो दौलत वधी मां पीउ कमज़ोर मुंहिंजो पुट जज थी वियो, मुंहिंजो पुट वकील थी वियो, मुंहिंजो पुट फलाणो थी वियो। हाणे मां ही जुमिलो ॻाल्हायां अलाए उनखे वणंदो अलाए कोन वणंदो। ओ ख़ुदा जा माना गौर कर दौलत वधी वञे माउ पीउ औलाद जे ॻाल्हाइण खां डिॼे पर ख़ुदा जो कसम जेकॾहिं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी वारसी मिले, जेकॾहिं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे दीन जो रब इल्मु नसीब कंदो आहे उनजो औलाद डिॼंदो आहे त अबे अमा सां कहिड़ो जुमिलो ॻाल्हायां मथां मुंहिंजो अबो अमा नाराज़ थी वञे। इहो फ़र्क़ु आहे दुनिया जे दौलत में ऐं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे दीन में। अगर पंहिंजी आख़िरत चङी था चाहियो त औलाद खे दीन जी तइलीम ॾियो, भलाई में रहिजी वेंदो। इहो औलाद तव्हांजो ग़ुलाम सिर्फ़ इन सूरत में थींदो, इहो औलाद तव्हांजी पीढ़ीअ में ख़िदमत सिर्फ़ इन सूरत में कंदो। अॼु पुट पीउ जी नथो ॿुधे, छो नथो ॿुधे? दीन जी तइलीम नाहे, मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे हयात तय्यबा जी ख़बर नाहे, असहाब रसूल जे तरीक़े जी ख़बर नाहे, आले रसूल जे तरीक़े जी ख़बर नाहे, औलिया अल्लाह जे तरीक़े जी ख़बर नाहे। अॼु औलाद माउ पीउ खे हिक जी टी ॿुधाए रहियो आहे। मर्ज़ी सभु जी पंहिंजी चवंदो त मोदीअ जो दिमाग़ ख़राब थियो आहे। दिमाग़ ख़राब कोन थियो आहे, असांजो कमु अल्लाह जे महबूब जे आशिक़नि जा ग़ुलाम आहियूं। असांजो तव्हांखे पैगाम ॾियण मर्ज़ी तव्हांजी आहे। अरे लोगों तुम्हारा क्या मैं जानू मेरा खुदा जाने। तव्हांजो औलाद तबाहीअ जे तरफ़ वधी रहियो आहे, वधी रहियो आहे, वधी रहियो आहे। दुआ है त अल्लाह ताला खे हिदायत नसीब फरमाए। दुआ है अल्लाह ताला मूंखे मुंहिंजे औलाद खे हिदायत नसीब फरमाए। तव्हां सभिनी जे लाइ दुआ है। टियों दफ़ो वरी तो नौजवान खे ऐं उनजे वालिदैन खे मां ॿाहूं थो ॿधाव त पंहिंजे औलाद खे उन मुसीबत खां बचायो। उन खां अॻु में जो इहा मुसीबत कड़की अचे या कोई कंहिंजो नथी याद रखी छॾियो, कोई कंहिंजो नाहे, कोई परेशानी कंहिं कम जी कोन रहंदी। पोइ दौलत बि ख़र्च कंदो, माल बि ख़र्च कंदो, घर बि छॾींदो, पंहिंजे औलाद खे ॾिसी बि कोन सघंदो। पोइ रही कंदो अड़े पुट खे छॾियो हां, इहा दिमाग़ी गेम न खेॾे हां, इहा दिमाग़ी मोबाइल इस्तेमालु एतिरी न करे हां। इस्तेमालु कयो, भली शइ आहे, सुहिणी शइ इस्तेमालु कयो ज़रूरत जे हिसाब सां। जितनी जरूरत है उतनी इस्तेमाल कयो, अल्लाह कंदो तव्हां नुक़सान को बस टाइम ओवर थी वियो। अल्लाह ताला मुंहिंजे चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए। जन सुनत न दे के सुनत अदा करे वठा। वाखिर दावा